मलार छोरे के कमरे में बंद करे आयो आई या आगुर ते विहारे आयो जेकरे निभागो आगुर ते हुन त छा थींदो जेकर यो छोरो असन जे हथन में निकरी वियो न त पोड़ो भी असा के हथ कोन ईंदो ऐं पैसा असा का इए निकरी विंदा अदा वडा छोरे के मोह सां ईंदो पर हेदे कोन ईंदो अदा छोरो हिता थस तो हु जरूर ईंदो ज़ाहिर आ हुन जो पुट आ पैसनि जे करे पुट के थोड़ा ही माराईंदो वडो नांगन खाधल आ तू उनके किथे सुञाणी मां उनके सुञाणा बराबर अदा मां उनके कोन थो सुञाणे जो तव्हां जड़न के बेवकूफ बनाए वियो वो घटो दो जा अदा गुलू वाकई तू सच तो चवी असा चंगन भलन के झुकाए छड़ियो पर इन निभागे के असा आखिर ताईं कोन समझी सकियासीं असा सिर्फ इन निभागे जे करे सटजी विया आहियूं अदा हुन जो छोरो असा जे कब्जे में आ तव्हां परेशान न छो संग मिले न मिले पैसा जरूर वापस मिलंदा बाबा सही खैर तो है ना आज तव्हां मूंखे बाहर वठी आया आहियो पुट तोसां ज़रूरी ॻाल्हियूं करियूं उन लाइ सोचुम त तोसां पंहिंजे मुंहुं ॻाल्हायां त उहो बहितर आहे हुकुम कयो बाबा साईं छा ॻाल्हि आहे हर पीउ जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त पंहिंजी औलाद खे वधि में वधि ख़ुशी हुजे ऐं इहा ख़्वाहिश मुंहिंजी बि आहे त मां तुंहिंजे मुंहं ते मोड़ ॾिसां ऐं पंहिंजी हयातीअ में तोखे घोट थींदे ॾिसां पुट किथे ईअं न थिए त इहा हसरत खणी मां वञी क़बर वसायां अहिड़ियूं त ॻाल्हियूं न कर बाबा अलाह साईं मुंहिंजी हयाती बि तोखे ॾे पर मां छा कयां बाबा तूं ई ॿुधा मां छा कयां सदोरे खां सवाइ मूंखे कुझु बि नज़र नथो अचे ही ॾिस पुट ही ॾिस मां तोखे हथ थो ॿधां छॾ हाणे छॾ पंहिंजे इन ज़िद ई होॾ खे छो पुट न छोकिरी जे कढ पियो आहे जेका पंहिंजे घर ऐं वर सां ख़ुशि आहे बाबा साईं इहा तव्हांजी सोच आहे त सदोरी मूंखां सवा ऐं मां सदोरी खां सवा ख़ुशि आहियां भली सदोरी महल महलातन में हुजे पर पोइ बि हुनखे पीरी जी यादि हुनजे जीअ खे जोरींदी हूंदी आख़िर तूं कहिड़ी नीति जो ठहियल आहे न प्यार सां न मार सां न इलासन सां तूं सम्झी बस तुझी या हिकड़ी बोली आ सदोरी 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 ये या तुझा ॿिया के भी रिश्ता अहमियत कोन था रखन तुझी सोच पुट छॾ सदोरी पंहिंजो घर बसा बस बाबा बस तू वधीक मूंखे मजबूर न कर ऐं न ई कुझु चई मूंखे गुनहगार कर ठीकु आहे पुट मां बि ॾिसां त तूं केतिरो इंतज़ार थो करे मां बि तुंहिंजो पीउ आहियां ऐं तोखे हक़ सच चवंदो रहंदुसि हिकु दफ़ो न पर हज़ार दफ़ा चवंदो मन रब साईं तुंहिंजे रूह में रहम विझे ऐं इन पोड़े पीउ जो ख़्यालु करी सूबेदार साहब ही अथव उहे चिन्ह जिन मुंहिंजी जॻह ते कब्ज़ो कयो आहे अञा त हिन जो बुख अॻवान हिते कोन्हे अरे रे नवाब किथे आहे सूबेदार साहब असां घर मथां कब्ज़ो नाहे कयो असांखे जॻह जा कागज़ आहिनि ये कागज़ वञी संभाले रख कोर्ट में कम ईंदई बाक़ी हिन वक़्तु असां सां अॻियो थिए हल जब्बार साहब तव्हांखे ख़बर न आहे हे असांखे कूड़े केसनि में फासण थो चाहे केस कूड़े या सचे जी तूं कीअं थो गवाही अॻियां थी हलो असांखे वधीक मजबूर न कयो साहब ही इज़त सां न हलंदा जेसिताईं हिननि जे गिचड़े में हथ न पवंदा चढ़ा तूं घणो ख़ुशि न थी तूं जे केस में असांखे फांसी कोन ईंदी 2 ॾींहं ॿार जिनासीं पोइ तोखे ॾिसी रहंदासीं ॾिसो छा अॻियां थी हलो वठी हलो हिननि खे अरे तव्हां भले मूंखे कुझु वञिजो फ़िलहाल त तव्हां साहब वॾे सां गॾु हलो जेकॾहिं ज़ुलेखा नथी वञे ऐं ज़िद कयो वेठी आहे त पोइ मां ई हितां हली थी वञा पोइ छा न साईं वञे थी त वञण ॾियोसि न वञी ॿिए हंधा भली सुखिया टुकर खाए
ज़ुलेखा खे ॻाल्हाइण जी इहा तमीज़ आहे। अञा तूं तो चई त मां हिते रहां। पर वेंदी केॾां वेंदी मां पंहिंजे भाउ सां वञी रहंदसि। हिन जो मतिलबु त हाणे तूं इहो ई थी चईं त मुंहिंजे मथां माण्हू खिलनि, ईअं न? माण्हू तो पंहिंजे मथां पाण खिलाया आहिनि। हिन उमिरि में तोखे ॿी शादी करण जी ज़रूरत हुई? पुट जो औलाद न हुयो, ॿी शादी मां मिल्कियत जो वारिस मिली वियो मूंखे। तोखे ई ज़ुलेखा खे हीअ मिल्कियत जो वारिस मुबारक हुजे। बाक़ी मां अॼु पंहिंजो सामान ॿधी थी रखां। सुभाणे सुबुह जो मां हली वेंदसि अदावारनि ॾे, उते रहंदसि। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध बानू। बानू साईं छॾियोसि त भले वञे पंहिंजे भाउ जे घर। बुखूं काटींदी न त पाण ई घर मोटी ईंदी। मूंखे इहो मुनासिब नथो लॻे ज़ुलेखा। कोठार त इहो चवंदा न अकबर बि शादी करण खां पोइ पंहिंजी वॾी घरवारी खे घर मां कढी छॾियो। शाबाश अथई, अॼु चोथों ॾींहुं आहे तुंहिंजो दीदार कोन थियो। मां त तुंहिंजे दीदार लाइ सिकी मुंहुं आहियां, पर तूं घर खां ॿाहिरि निकिरी कोन पई। वरियाम मां मजबूर आहियां। मूंखे हाणे घर खां पेर बि ॿाहिरि रखण नथा ॾियनि। इन जो मक़सदु त हाणे ईद जे चंड जी आहे, तो लाइ घिटियूं तकड़ियूं पवंदियूं। चङो तूं ई ॿुधाए त मां छा कयां? हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध सदोरी, तोखे पंहिंजे भाइरनि जे घर ॾांहुं बि कोन थो छॾे। एतिरी पाबंदी गोराम तुंहिंजे मथां नथो लॻाए सघे। खणी गोराम मुंहिंजे मथां हद खां वधीक पाबंदी लॻाई आहे, पर पोइ बि मां घर खां निकिरण जे लाइ तयारु आहियां। पर जेकॾहिं घर खां ॿाहिरि निकिरंदे मूंखे दुआ ॾिसी वरितो, गोराम खे दुआ फोन करे ॿुधाईंदी आहे। मां कल्ह बि घर खां निकिती हुयसि त हुन गोराम खे ॿुधायो हुयो। गोराम मूंखे घिटी में कल्ह मिलियो हो। हा, तोखे ॾिठो हुई ऐं उतां छितो थी वापसि आयो घर ऐं मूंखे चई त मां फोन करे तोखे घुरायो आहे। हाणे तूं ई ॿुधाए त उहो माण्हू मूंखे घर खां ॿाहिरि निकिरण ॾींदो? कोशिशि कजां सदोरी, कीअं बि करे तूं घर खां ॿाहिरि निकिरजां। ऐं जेकॾहिं तूं न आईं न त पोइ मां तुंहिंजे घर में गिरंदुसि। मां कोशिशि कंदसि। कोशिशि न सदोरी, कोशिशि न, पक सां अचिजां। ठीकु आहे। अदा मां कम तमाम गलत करे वेठो आहियां। बस हाणे दुआ कर त इन दलदल मां निकर। अदा जेकॾहिं मुंहिंजी सलाह मनी न त हिकिड़ी धुर खे रिश्तो ॾेई जान छॾाए ऐं ॿी धुर खे पैसा ॾेई असली पंहिंजा कन ई आज़ाद कर। न न न कंहिं धुर खे मां पैसा वापसि कंदुसि ऐं न कंहिं धुर खे मां संग ॾींदुसि। ॻाल्हि आहे सिधी बाबा। हा अदा ॿई धुरियूं ॾिंगियूं थी। हिरे मन खाईंदा आहिनि छा? बाबा इहा त बात जी ॻाल्हि आहे। पहिरीं तूं अदा खे छॾाइण जी सोच, ख़बर ई नथी पए त अदा लाइ कहिड़े हाल में हूंदो। तुंहिंजो भाउ सुल्तान वारनि वटि ॾाढो ख़ुशि आहे। अदा ख़ुशि वरी धूड़ हूंदो। हू सुबुह शाम खजूअ खे पादर हणंदा हूंदा। हिरे ॻाल्हि त ॿुध, हिकु ॾींहुं ॿ ॾींहं टे ॾींहं पादर हणंदसि न, नेठि पोइ पाण ई बेज़ारो थी हथ कढंदसि। बाबा उन्हनि खां त तूं एतिरा लख वरिता आहिनि, पोइ अदा खे कीअं छॾींदा? मां चवां थी त तूं चाचा खे पैसा ॾे त सुल्तान वारनि खे ॾेई अदा खे वापसि वठी अचे। बाबा जेकॾहिं सुल्तान वारनि खे पैसा वापसि बि कंदासीं न त बि सुल्तान वारा तुआरे भाउ मां हथ कोन कढंदा जेसी ताईं गुलूअ सां तुंहिंजी शादी नथा कराइनि। अदा दादलीअ जी अॼु न त सुभाणे त शादी कराइणी आहे न। पोइ रिश्तो ॾेई अदा पंहिंजी जान छॾा। अञा ज़ोर लाए तो ॾिसां, जेकॾहिं पैसा फॿायासीं त वाह वाह, न त पोइ बि वञी सोचींदा। हा बाक़ी तूं वञी सुभाणे खजूअ सां वञी मिली अचो त ख़बर पए त हू कहिड़नि हालनि में आहे। वरी वापसि अची वेजा। छो न चाहा छा? तो सोचो छा हो? को सॼो साल शहर रही पोइ ईंदसि छा? तूं ई तुंहिंजो मिठो पुटु तां इहे ख़बरूं करे वियो त तुंहिंजो त मुंहुं बि कोन ॾिसंदासीं। अञा 2 ॾींहं मस गुज़रिया त वरी अॼु ज़ब्त को कयो अथई। तो इहो सोचो त हाणे वई रली हाणे आऊं सुख जी निंड सुम्हंदसि, पर न को इहे कोन थींदे या।
ऐं जेसि ताईं असां सूरन में आहियूं न सुख सां रहण त तोखे बि कोन ॾींदासीं। ख़ुदा ख़ुदा कर, ख़ुदा ख़ुदा कर, को असांजे भले जो सोच। तूं वरी सॼी ज़िंदगी मूंखे कहिड़ा मखड़नि सां टुकर खाराया जो तुंहिंजे लाइ भलो। अरे रन तो त मूंखे हमेशह ज़हर जा टुकर खाराया आहिनि, ज़हर जा टुकर। हाँ साईं, हाँ बराबर सचो आहे। मूं त तोखे ज़हर जा टुकर खाराया आहिनि, बाक़ी तो सदाईं मूंखे हिंदोरनि में लोॾियो आहे, हिंदोरनि में लोॾियो आहे। ओ पैर पट ते ई कोन थी रखां। अरे अड़ी घणो आहे तूं ॼाण। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त छोरो बि तोसां वापसि आयो आहे या सुबुह मर्दान सां तोखे गुड्डू वारी पहिरीं बस में रवानो कयो अथसि? मिठल तोहफ़ा कई। हाणे उहो वीचारो चए थो त सॼो साल आउं ॻोठ जो रुख ई कोन कंदुसि, बसि आउं शहर वेठो आहियां। छाजो इहो ॾाढो भलो। कीअं सम्झ त मुंहिंजूं 5 ई आङुरियूं वञी कंहिं में पयूं। घटि में घटि मूंखे घुमण फिरण जी आज़ादी ॾियो। वॾो ख़ैर ख़्वाई तूं घर पातनि जो आहे। ज़ाल बि घर में न अचे, पुट बि शहर में हुजे, ही वीचारो अकेलो रुले पिने। वञ, इजाज़त अथई, वठी आ वञी इन पंहिंजे मिठू पुट खे। ओ जो त कई लॻो पिया ढींगो ई ढेरी, अञा छा थींदो? मिठल बि पंहिंजे पीउ खे छॾे छा रलियो वियो। जेकॾहिं तूं मुंहिंजी ॻाल्हि खे नथो सम्झी त मूंखे छॾे ॾे, मां ॼाणा मुंहिंजो कमु ॼाणे। बाबा जाड़े जेके कम कया आहिनि न, इहो मिठल ई आहे जिन खे बर्दाश्त कयो आहे। जेकॾहिं मिठल जी जाइ को ॿियो हुजे हा न, जाड़े खे घरां ई कढी छॾे हा। जाड़े वॾो गंद कयो आहे। जाड़ो त आहे बंदूक हणण जे क़ाबिल। भाई जहिड़ा जाड़े जा पेर आहिनि न, तहिड़ी जाड़े सां तादी बि थिए पई। ऐं नवाब पादर हणी जाड़े खे घर मां ई कढी छॾियो आहे। अञा किथे ॻाल्हि आहे, अञा त शुरूआत आहे। जाड़ो अञा पादर खड़ा खाईंदो। जादो वीचारी सॼी उमिरि मुंहुं मथो पिटींदी रही, पर इहो जाड़ो न सुधरी, नेठ न सुधरियो। इहो जादो ई जी जाड़े खे मुंहुं ॾिनो, पर जेकॾहिं का ग़रीब औरत हुजे हा न त हुनखे दर दर ते पिनाए इहो जाड़ो। कल जाड़ो पुलिस चाड़े वियो, दोसू ऐं लाहौती खे पुलिस ॿधी वई आहे। पुलिस चाड़े कुझु बि करे, परंतु कुझु बि कोन, छो जो अॻियां बि नवाब अथसि। जेसिताईं न जाड़े खां इहा जॻह खाली न कराईंदो, माठ करे कोन वेहंदो। बाबल साईं, होटे के सोटे वहाइण जी ज़रूरत ई कोन पई। इन जाड़े अहिड़ो त कमु करे छॾियो आहे त हाणे नवाब खान खे लिकण जी जॻह ई कोन थी मिले। थोड़ा मूंखे लॻे थो त जाड़े शायदि नवाब वारनि मथां फुर जो केस कयो हूंदो। इहा ख़बर न आहे बाबल साईं त कहिड़ो केस ठोकियो अथसि। एतिरी ख़बर आहे त पुलिस लाहौती ऐं दोसूअ खे लाकअप करे छॾियो आहे। बाबा साईं, जाड़ो जे पंहिंजी माई वठी जे कोर्ट में केस करे न, नवाब वारनि जा बच्चा ई रुली वञनि। सिकंदर जाड़ो ईअं बि कंदो जेकॾहिं नवाब वारनि अञा बि हुनजी पचर न छॾी त। पोइ वॾो गंद थींदो बाबल साईं, वॾो गंद थींदो। मूं त घणी कोशिशि कई आहे फोटा ते इहो गंद न थिए, पर शायदि हिन नवाब खे हराम जी मिल्कत ठाहिण जो शौक़ु आहे। बाबल साईं, इहो जाड़ो बि मुंहिं भला अथव, बि मुंहिं भला। काथे तो नवाब खान खे ईअं वठ ॾे, कंदुसि ढींगो ई ढेरी। होड़ा हिन नवाब खे गोराम जी पुठ भराई आहे। जेकॾहिं न गोराम नवाब तां हथ कढी वञे त इहो नवाब हिते 2 ॾींहं बि कोन रही सघंदो, 2 ॾींहं बि न। बाबा साईं, गोराम बि राणा खान जी ओभर खाधी आहे, इन कमनि खां किथे मुड़ंदो? बाबा रोशन, फॾनि जे कमनि में नुक़सान खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे, पर पोइ बि इहे चंडा सुधरनि ई कोन था। हराम जो माल खाई ॾिठो अथऊं बाबल साईं, किथे था सुधरनि? हा पुटा, बरोबर सच थो चई, वाह सच थो चई। जेकॾहिं असां ईअं ई विढ़ंदा रहियासीं ऐं हिक ॿिए जूं पाड़ियूं खोटींदियूं रहियूंसीं त यादि रखिजो, हिन घर में का बि असां मां का बि सुख सां न रही सघंदी। मुंहिंजी सलाह आहे त अॼु खां पोइ हिन घर जो कमु विराए खणूं थी। हिकिड़े ॾींहुं सदोरी घर जो कमु कंदी ऐं ॿिए ॾींहुं दुआ हिन घर जो कमु कंदी ऐं पोइ 3 ॾींहं मां कमु कंदसि हिन घर जो। मां घर जे कम में कोन हथ विझंदसि, तव्हां भले पंहिंजो वारो ठाहे वठो। अञा बि ईअं चवे हा त चाची घर जो कमु न करे, तूं ऐं मां घर जो कमु कयूं, पर पोइ बि चाची कम करण जे लाइ तयार आहे ऐं तूं वरी मथां लही आई आहीं छा? वॾी सुंघारी छोरी आहे, चवे थी त मां पंहिंजे पीउ जे मिल्कियत जी अकेली वारिस आहियां।
जॾहिं त पीउ हिनखे शादीअ में मूले जो ठूलो बि नाहे ॾिनो। तू ये मेणा मूंखे न ॾे, बाक़ी घर जो कम मां न कंदसि। नौकरानी पीआरियो, अधु पगार तव्हां ॾियोसि, अधु मां ॾींदसि। अचे गोराम त उनखे चवां त उहो हाणे तोखे नौकरियाणी बीहारे ॾे, बाक़ी असां वटि एतिरा पैसा कोन्हनि जो असां तोखे नौकरियाणी बीहारे ॾियूं। न आहिनि पैसा त पोइ कमु कर न। ही छोरी मूंखे आसानीअ सां सवत कोन ॾींदी। जीअं बि घर जो सिलसिलो हले तो वञी हलायोसि, पर भई ॼणी मुंहिंजो मथो न खाओ। वरियाम पाण बि इज़त सां रहो ऐं ॿियनि खे बि इज़त सां रहण ॾियो। गौराम हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, मूं तोखे कयो छा आहे जो पंहिंजा कन उभा करे अची हिते पहुतो आहीं? सॼो ॾींहुं तव्हां असांजे घर जी खिटनि में बिठायो, इहो कहिड़ो तरीक़ो आहे? ॻोठ जूं गिटियूं आहिनि, कंहिं बि ख़रीद न आहिनि कयूं। मां पंहिंजे कमकार सां अची सघां थो। वरियाम पर इहो कमु छिछोरनि जो आहे, सोभरनि जो न। असां छिछोरा आहियूं, तूं सही वॾी इज़त वारो आहीं। ऐं हा, अॼु खां पोइ असांजे मुंहुं न चढ़जाए, वञ पंहिंजे कमकार सां लॻी वञ। हिन जो मतिलब त तव्हां हिन छिछोरा पाईअ खां न मुड़ंदव, ईअं न? गौराम मूंखे सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, जेकॾहिं अची घिटी में पीऊं था तोसां कहिड़ो मसलो आहे? सॼे ॻोठ जा ॿार बचा असांजी घिटीअ मां अचनि ऐं वञनि था, मूंखे का बि शिकायत न आहे। पर तव्हां असांजी घिटीअ में बीह था रहो, छो? सॼो ॾींहुं असांजी घिटीअ में बीठायो, ॿियो छाजे लाइ? इहा शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, कुझु ख़्यालु कयो। लॻे थो त हिन यार खे पंहिंजे घर वातियुनि ते भरोसो कोन्हे। छर लाइ? जेतिरी हैसियत अथई उन हिसाब सां पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे। वॾेरो आहियां ॻोठ जो, ज़बान खे लगाम न ॾिनई त हल मां चवां थो पैर ड्राए था विछाए न धूड़ मथे में। धूड़ भाऊ धूड़ विझंदो, तोखे ख़बर आहे गोराम नागा जेकॾहिं डंक लॻई न मरी पवंदे। तूं छा मूंखे धूड़ विझंदो? नास करे छॾींदो सां भाऊ धूड़ विझंदो। हे बि पुट नागा, अहिड़नि नागनि जूं मुंडियूं चिथण वरियाम खे खूब ईंदियूं आहिनि। जदो जाने मलूक मां जान कान वरी नवाब जी त पची वया जा। अरे बस कर मो अचमड़ा, तोखे औरतुनि सां ॻाल्हाइण जी का तमीज़ ई कान्हे। इहो लफ़्ज़ कढियो अथई, जे आइंदा इहो लफ़्ज़ ॻाल्हायो अथई न त पुछड़ो करे त रवानो कंदी सही। माई का नहीं मुसीबत आई ओ के तो उठाओ को कोने तो घरे बैठन के दे जे तो दाबारी तेरा ड्राए देखा ना नहीं बाहर कढाए एतो तू जाड़ा मुर्स मानु को नहीं जे तू नवाब खाने धक्का दे ता कढई। अड़े मुर राजन जा ढींगा ढेरी करे छड़िया अरे केड़े बाग जी पूरी है इज्जत सा पेरा ड्राए धक्का न दे ता बाहर कढाए। आके वरी बा इज्जत सा चवा तो घर खाली करे ले वजो जन दो चरकंदो मावे ये सजो गोठ दिसंदो है। अरे हल जेको थियो न उनके पाणे असी मुंह ॾींदासीं, तू निकल हितां निकल, ना त रेडियो करे पाणो कठो कंदी सही। हां दादो सही थी चए तो मां सजे गोठ के गड कंदुस। अरे तू भले कणी पंहिंजा केतिरा बि माण्हू गॾु करे वरा वरी मोटी ईंदो माई हर भर खून खराबा थींदा काम खांदा तंहिंखां निकिरी वञ त सुठो अथई। अड़े हाणे हलो हलो हले तो वॾो आहे वा मूंखे धमकाइणो। अड़े मूं राजन जा ढींगा ढेरी करे छॾिया, तूं वरी कहिड़े बनीअ जी लूण कहीं। हलो हाणे हलो दुआ कर वॾे रकबर खे जो घर तोखे वापसि वठराइणो अथसि। ऐं न माई पंहिंजे खे सम्झाए छॾ, हेॾो खणंदी बात फाड़े। वारो कर निभागा पिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾा वॾा हे केरा? खजूअ जो चाचो आहियां ऐं निज़ाम जो भाउ। गोह खे खुटी खणे त ॻोल्हे शिकारनि जा घर। चाचा बस पंहिंजो कमु कर।
लाया इना खल पुठी ता हल तव्हां महिमाननि सां ईअं पेश ईंदा आहियो? तूं छा जोड़े महिमान आई तव्हांखे त ॻोल्हण लाइ असां आलू पिया विझूं। अदा मुंहिंजे सहुरे जो भाउ आहे हिनजी त थोरी इज़त कयो। असां त हिननि निभागनि जी इज़त करण पे चाही पर हिननि खे इज़त रास ई न आई। जेको कुझु तव्हां सां कयो आहे उहो अदा कयो आहे, मूं न। ओए तूं हिते छो आयो आहे? मां हिते खजुअ सां मिलण आयो आहियां। पोइ वञ खजुअ खां ॿुहारो वठ, हुन सां हथ मराई कराए ऐं हुन सां कचहरी बि कर। वञ। छा मां ॿुहारो खणा? मल्हार ही ईअं ॿुहारे में हथ न विझंदो जेसी ताईं तूं लठ में हथ न विझंदे। जल बकरी धनारनि जा तक हल। ॾियां थो ॿुहारो, ॾियां थो, होश न विञाए। ये दुनिया